इते अवांखे हिकु ॿी अहम ख़बर ॾियूं पिया। पीपी अॻवान ऐं सूबाई वज़ीर सईद गनी MQM अॻवाननि जी प्रेस कॉन्फ्रेंस ते रद्द अमल ॾिनो आहे। सईद गनी जो चवणु आहे त सिंध में नौकरियूं मेरिट ऐं कानून मूजिबि ॾिनियूं पई वयूं। अदालती फ़ैसिलनि मूजिबि नौकरियूं ॾियण जो शफ़ाफ़ तरीक़ेकार अख़्तियार कयो वियो। सईद गनी चयो त MQM सिंध हुकूमत जी नौकरियूं ॾियण वारी हर कोशिश में रंडक पैदा कई। पीपी अॻवान ऐं अॻूणे सूबाई वज़ीर सईद गनी MQM अॻवाननि जी प्रेस कॉन्फ्रेंस ते रद्द अमल ॾिनो आहे। संदसि चवणु आहे त सिंध में नौकरियूं मेरिट ऐं कानून मूजिबि ॾिनियूं पई वयूं। अदालती फ़ैसिलनि मूजिबि नौकरियूं ॾियण जो शफ़ाफ़ तरीक़ेकार अख़्तियार कयो वियो। इन हवाले सां तफ़सील मालूम कंदासीं। कराची मां आवाज़ न्यूज़ रिपोर्टर राजा असकर सूमरो खान जी। राजा असकर, इन हवाले सां कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, पाकिस्तान पीपल्स पार्टी जो सीनियर अॻवान सईद गनी MQM पाकिस्तान जे इल्ज़ामनि खे रद्द कंदे बयान जारी कयो आहे त सिंध में मेरिट जी बुनियाद ते जेको आहे त सरकारी नौकरियूं ॾिनियूं वयूं आहिनि। हुन जो चवणु हो त गुज़िरियल काफ़ी सालनि खां सिंध जे नौजवाननि में नौकरियूं तक़सीम कयूं हुयूं। पीपल्स पार्टी जेको रोज़गार ॾियण वारो वाइदो आहे पंहिंजे मंशूर ते अमल कंदे सिंध जे हज़ारे नौजवाननि खे जेको आहे त नौकरियूं ॾींदियूं। संदन वधीक चवणु हुयो त 63,000 जेके उस्ताद भर्ती कया विया वो प्योर मेरिट लिस्ट ते भर्ती कया विया, जंहिं ते हिन वक़्त ई को बि ऑब्जेक्शन नथो खणी सघे। हुनजो चवणु हो त MQM सिंधी नौजवाननि जेको आहे त रोज़गार खसण जी कोशिशि कई आहे। हुन चयो त MQM पारां जेको आहे त इन अमल जी हुन मुज़ाहमत बि कई आहे ऐं हिन वक़्तु जेको आहे त 1 खां 19 ग्रेड ताईं जेको स्टे ऑर्डर वरितो आहे फ़रोग़ नसीम, हुनजी बि पिणु मुज़ाहमत कंदे इहा ॻाल्हि कई आहे त MQM नथी चाहे त सिंध में नौजवाननि खे रोज़गार मिले ऐं हू चाहे थी त सिंध जा जेके नौजवान आहिनि उहे पुठिते हुजनि। उन सां गॾु गॾु सही हिकु अहम ॻाल्हि इहा बि कई त IPA हिकिड़ो मञियल इदारो आहे। उन तहत जेको आहे सिंध जे नौजवाननि खे नौकरियूं ॾिनियूं वयूं ऐं पीपी जे मंशूर ते अमल कंदे आवाम जी ख़िदमत जारी रखंदासीं। जी ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी राजा असगर अपडेट करण लाइ।